रोहिणी जे गवर्नमेंट गुरगेट मोहल्ला स्कूल में मुफ्त तालीम मुफ्त किताब के उन्वान हेठ स्कूली शागिर्दनि में सिंध हुकूमत पारां मिलियल मुफ्त किताब विरहाया विया, जंहिंमें रोहिणी प्रेस क्लब के जनरल सेक्रेटरी मोहम्मद शफीक शेख ऐं ॿियनि वालदेन मेहमाननि तौर शिरकत कई। जॾहिं त स्कूली शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि पारां सरकारी किताब मिलण ते ख़ुशी जो इज़हार कयो वियो। इन हवाले सां स्कूल के हेडमास्टर उस्ताद गुलाम सरवर भुट्टो, उस्ताद अली नवाज समो, उस्ताद गुलजार शाह, उस्ताद अब्दुल सत्तार, उस्ताद मुख्तियार शाह, उस्ताद गुल हसन, उस्ताद शहजाद अली ऐं ॿियनि पंहिंजे पंहिंजे क्लासनि में दर्सी किताब विरहाया ऐं ख़ुशी जो इज़हार कयो। इन मौक़े ते स्कूल के हेडमास्टर ऐं शागिर्दनि जे वालिदीन जो चवणु हो त सिंध सरकार पारां स्कूलनि में मुफ़्त किताब ॾियणु बहितरीन अमल आहे, छाकाणि त सिंध समेत मुल्क जे बहितरी लाइ तालीम जो हुजणु लाज़मी आहे। अॼु जा ॿार तालीम पिराए कामयाब थी मुल्क जो नालो रोशन कंदा। स्कूल में महिमाननि तौर शिरकत कंदड़ वालिदेन में रोहिणी प्रेस क्लब जे जनरल सेक्रेटरी मोहम्मद शफीक शेख जो चवणु हो त इल्मु इंसान जी टीह आहे। इल्मु अदब इख़लाक़ इंसान जी कामयाबी में अहम किरदार अदा कनि था। इल्मु आहे त इंसान आहे। उस्ताद स्कूलनि में बहितर नमूने तालीम ॾेई रहिया आहिनि। शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि खे बि घुर्जे त दिलि लॻाए तालीम हासिल कनि ऐं कामयाब थी मुल्क जो नालो रोशन कनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।